मां सां इंसाफ़ कोन थियो अॼु तव्हांजी भेण सां इंसाफ़ कोन थियो जेके 3 साल पहिरियों मुंहिंजे अॻियां बेदर्दीअ सां क़तल कयो वियो हुनजो इंसाफ़ कोन थियो मां 3 सालनि खां दरबदर हुअसि पंहिंजी माउ लाइ मूं पंहिंजी माउ रत में भरियल कई मूंखे क़दर ते वियसि मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी माउ मारी छॾे हाणे उहो सिटिंग MPA हुई उहो सिंध गवर्नमेंट जो हिसो हुई हाणे उहो सिटिंग MPA हुई हुकूमत पीपल्स पार्टीअ जी आहे पोइ हुनजी MPA जो इंसाफ़ कोन थियो हाणे मुंहिंजी माउ जे क़तल जो इंसाफ़ कोन थियो असांखे इंसाफ़ कोन मिलियो अॼु असांजी माउ जे क़तल जो इंसाफ़ कोन थियो अॼु हुनजा क़तल इज़त भरी थी आहे हाणे मूं पंहिंजी माउ रत में भरियल कई मां पंहिंजी माउ जा हथ में चुमिया मां पंहिंजी माउ ॾिठी वञा ख़बर ते मिलण खुदारा 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 अॼु तो कोन थो इंसाफ़ कोन थो मिले इंसाफ़ मुंहिंजी माउ जे क़तल जो इंसाफ़ कोन थियो मां चाहियां थी मुंहिंजी माउ जे क़तल जो केस रीओपन थिए मुंहिंजो केस ॿीहर हलायो वञे मुंहिंजी माउ खे बेगुनाह बेदर्दीअ सां असांजे अॻियां क़तल कयो वियो हाणे उहा MPA हुई उहा सिटिंग MPA हुई पीपल्स पार्टीअ जी उहा MPA हुई मां दर दर ते दरबदर थियसि मुंहिंजी माउ जो इंसाफ़ कोन थियो अॼु मुंहिंजी माउ जा क़तल हाणे खुदारा मुंहिंजी माउ जो केस रीओपन कयो वञे मुंहिंजी मां दर ते वेंदसि मुंहिंजी माउ जो केस रीओपन कयो वञे असांजी जेकी शहनाज अंसारी आहे त असां चऊं था त उनखे इंसाफ़ ज़ाहिर आहे जेके असां पीपल्स पार्टीअ में हेतिरो टाइम असां ॾिनो आहे भई शहनाज खे त काफ़ी असां मिलावट चेयरमैन खे इहो था चऊं असां सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी खे वॾनि ताईं असां ॿिनि नंढनि ताईं ॾिठो पर असांखे कोई इंसाफ़ न आहे अरे मूंखां पुछो हुनजी नियाणियुनि खां पुछो मां पंहिंजी माउ सां सॼो कानूनी वेड़ मिली आहे तव्हांजी त सिंध गवर्नमेंट आहे तव्हांजी त उहा MPA हुई पीपल्स पार्टीअ जी त उहा MPA हुई किथे आयो घर घर खे मां चवंदी रहियसि मूंसां उथो मुंहिंजो केस साफ़ न ॾिनो मुंहिंजी माउ जो इंसाफ़ न थियो मुंहिंजी माउ जो इंसाफ़ न थियो असां सभिनी जो इहो ई मुतालबो आहे त असांजी भाॼी जो केस रीओपन कयो वञे ऐं असां न त असां पूरी सिंध में बल्कि जणाईंदासीं इंसाफ़ नथो मिले मां दर कड़काईंदसि मां दरनि सां न मुंहिंजी माउ खे इंसाफ़ ॾियो खुदारा मुंहिंजी माउ खे इंसाफ़ ॾियो हिकु MPA खे इंसाफ़ कोन मिलियो छा मां मूंखे इंसाफ़ मिलंदो छा गवर्नमेंट तव्हांजी MPA हुई पीपल्स पार्टीअ जी MPA सही